بسم الله الرحمن الرحيم. وأما الشرط فالتقييد به يكون لأغراض التي تعديها معاني أدوات الشرط كالزمان في متى وأيان، والمكان في أين وأن وحيثما، والحال في كيفما، واستيفاء ذلك وتحقيق الفرق بين الأدوات يذكر في علم النحو، وإنما يفرق هاهنا بين إن وإذا ولو لاختصاصها بمزايا تعد من وجوه البلاغة، فإن وإذا للشرط في الاستقبال ولو للشرط في المزي، والأصل في اللفظ أن يتبع المعنى فيكون فعلا مضارعا مع إن وإذا وماضيا مع لو، نحو وإن يستغيثوا يغاثوا بماء كالمهل، وإذا ترد إلى قليل تقنع ولو شاء لهداكم أجمعين. ہی فصل مطلق ऐं मुक़य्यद जे बारे में हली रहियो आहे त मुतकल्लिम पंहिंजे कलाम खे कहिड़े वक़्तु मुतलक़ ज़िक्र कंदो ऐं कहिड़े वक़्तु मुक़य्यद ज़िक्र कंदो। जेकॾहिं मुतकल्लिम जी मुराद कलाम खे मुख़्तसिर पेश करणु हुजे, सिर्फ़ु मुस्नद ऐं मुस्नद इलैह जो ज़िक्र करणु मक़सदु हुजे त उहो कलाम मुतलक़ हूंदो, ऐं जेकॾहिं मुस्नद ऐं मुस्नद इलैह सां गॾु उन जे मुतअल्लिक़ात जो बि ज़िक्र कयो वञे त पोइ उहो कलाम मुक़य्यद हूंदो, मुतलक़ न रहंदो। उन खां पोइ वरी मुसनिफ़ ॿुधायो हुयो त उहे कहिड़ियूं सूरतूं आहिनि, उहे कहिड़ा तरीक़ेकार आहिनि जंहिंसां असां कलाम खे मुक़य्यद करे सघूं था। उन मां पहिरियों ॿुधायो हुई त असां मफ़ऊलनि जे ज़रिए असां कलाम खे मुक़य्यद करे सघूं था, ऐं उन जे मिसल ॿिया जेकी आहिनि उनजो ज़िक्र थी वियो, हाल, तमीज़ ऐं इस्तिस्ना, उन सां असां कलाम खे मुक़य्यद कंदासीं। उन खां बाद में वरी पोइ ॿुधाईं त नवासिख़ जे ज़रिए बि कलाम खे मुक़य्यद कयो वेंदो आहे त कहिड़े वक़्तु असां मफ़ऊलनि सां कलाम खे मुक़य्यद कंदासीं, उन मां कहिड़ा फ़वाइद हासिलु थींदा, ऐं नवासिख़ सां कलाम खे मुक़य्यद कहिड़े वक़्तु कबो, उन मां कहिड़ा फ़वाइद हासिलु थींदा, उहो पढ़ी आयासीं त जेकी माना नवासिख़ जा अल्फाज़ अदा कंदा, जॾहिं कलाम खे उन माना में मुक़य्यद करण जो मक़सदु हुजे त पोइ असां उन लफ़्ज़ खे आणींदासीं। नवासिख़ मंझां पोइ इहो मुसनिफ़ हर हिक जो तफ़सीलन ज़िक्र कयो, अफ़ाले नाक़सा जो ज़िक्र कयईं, अफ़ाले क़ुलूब जो ज़िक्र कयईं, वरी हर हिक जो तफ़सील साण वज़ाहत करे उन्हनि में फ़र्क़ु बयानु करे ऐं सम्झायईं। उन खां बाद में जे मुसनिफ़ ॿुधायो त टियों जेको तरीक़ो आहे जंहिंसां कलाम खे मुक़य्यद कयो वेंदो आहे उहो आहे शर्त। त अॼु असां शर्त जे बारे में पढ़ंदासीं त शर्त सां कलाम खे मुक़य्यद करण जा कहिड़ा फ़वाइद आहिनि, छाजे करे शर्त सां कलाम खे मुक़य्यद कयो वेंदो आहे। जहिड़े तरीक़े सां असां नवासिख़ में पढ़ियोसीं त नवासिख़ सां कलाम खे मुक़य्यद करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त जेकी माना अल्फाज़ नवासिख़ अदा करे रहिया आहिनि तव्हां त कलाम उन माना में मुक़य्यद थी वञे। इहो साॻियो ई मक़सदु शर्त में बि आहे। शर्त सां बि असां कलाम खे उन जे करे मुक़य्यद कंदा आहियूं त हुरूफ़ शर्त जेकी माना अदा करे रहिया आहिनि, अल्फाज़ शर्त जेकी माना अदा करे रहिया आहिनि, तव्हां त कलाम उन माना सां मुक़य्यद थी वञे। त जॾहिं असां शर्त सां कलाम खे मुक़य्यद कंदासीं, उहो उन ई सूरत में थी सघंदो जॾहिं असां अल्फाज़ शर्त जो ज़िक्र कंदासीं। ॾिसूं, वअम्मा शर्त, पर रहियो शर्त, फ़तक़यीद बिही, पोइ क़ैद लॻाइणु इन सां, यानी शर्त सां असां कलाम खे कहिड़े वजह जे करे मुक़य्यद कंदा आहियूं उहो ॿुधाए थो। यकून लिअग़राज़, इहो हूंदो आहे उन्हनि मक़सदनि जे लाइ, अल्लती, उहो जो तुअद्दीहा मआनी अदवात शर्त, उहे मक़सद जिन खे अदा करे थो उन्हनि खे शर्त जे अदवात जी मआनाऊं।
अदवात मां मुराद उहे शर्त वारा जेके अल्फाज़ आहिनि उहे आहिनि। त यानी कि असां कलाम खे मुक़यद उन जे लाइ कंदा आहियूं शर्त सां त जेकी शर्त जा अल्फाज़ माना अदा करे रहिया आहिनि त उन माना में कलाम मुक़यद थी वञे, उन सां क़ैद लॻी वञेसि। वरी माना ॾिसो, फ़तक़यीद बिही, पोइ क़ैद लॻाइणु इन सां हूंदो आहे लिअग़राज़, उन्हनि मक़सदनि जे लाइ, अलती उहे मक़सद उहो जो तुअद्दीहा जो अदा करे उन खे शर्त जे अल्फाज़नि जी मानी अदवात शर्त। उन मज़ा पहिरियों आहे मक़सदु आहे क ज़मान, मिसल ज़मानो। ऐं न ॾिसो शर्त जा जेके अल्फाज़ आहिनि जॾहिं असां उन सां कलाम खे मुक़यद कंदासीं त फ़ाइदो उहो हासिलु थींदो जेके अल्फाज़ शर्त जेका माना अदा कंदा। त हाणे मुसन्निफ़ ॿुधाए रहियो आहे त शर्त जा अल्फाज़ उहे कहिड़ी कहिड़ी माना अदा कंदा आहिनि। उन मंझां जंहिंजो ताल्लुक़ बलागत सां आहे उन्हनि जो ज़िक्र कंदो, हर हिक जो ज़िक्र न कंदो, उनजो उहो ॿुधाईंदो छाजे करे जो इन जो हर हिक जो तफ़सील अवां इल्मु नहव जे बहस में पढ़ी आया आहियो। उन्हनि जो ताल्लुक़ हर हिक जो बलागत सां न आहे। सो शराइत मंझां जंहिंजो ताल्लुक़ बलागत सां हूंदो सिर्फ़ु उन्हनि जो ज़िक्र कंदो। त शर्त मंझां जेका मक़सदु हासिलु थींदो आहे, कॾहिं कॾहिं असां कलाम खे शर्त सां उन जे करे बि मुक़यद कंदा आहियूं त ज़माने जी ख़बर पवे, वक़्त जी ख़बर पवे। त हाणे उहे शर्त जा अल्फाज़ जेकी ज़माने वारी माना ॾींदा आहिनि, जॾहिं असां उन सां मुक़यद कंदासीं त पोइ असांखे छाजी ख़बर पवंदी? ज़माने जी ख़बर पवंदी। उहे कहिड़ा अल्फाज़ आहिनि? मता, मता मंझां असांखे ज़माने जी ख़बर पवंदी आहे। कॾहिं? अयान, मता ऐं अयान इहे ॿई लफ़्ज़ शर्त में ज़माने जी माना ॾींदा आहिनि। मिसाल जो सम्झो, मसलन को शख़्स चवे थो कंहिंखे त मता तज़हब अज़हब, मता तज़हब अज़हब माना जॾहिं तूं वेंदे तॾहिं मां बि वेंदुसि। त हिते जेको चए थो न मुंहिंजो वञणु तुंहिंजे वञण सां मुअल्लक़ आहे, मां तॾहिं वेंदुसि जॾहिं तूं वेंदे। त हाणे हिते इहो शर्त जेको ॾिनो अथई मता जे ज़रिए, इहो असल में उहो ज़मानो ॿुधाए रहियो आहे त मां बि उन ज़माने में वेंदुसि, उन वक़्तु वेंदुसि जॾहिं तूं वेंदे। त मता जे ज़रिए छाजी ख़बर पई? ज़माने जी ख़बर पई। जेकॾहिं मता खे असां ज़िक्र न कयूं हा त इन जुमिले में असांखे ज़माने जी ख़बर पवे हा? न पवे हा। त असां इन जुमिले खे मुतलक़ जुमिले खे मुक़यद कयोसीं मता हरफ़ शर्त जे, मता लफ़्ज़ शर्त सां। इन मंझां इहा माना हासिलु थी, इहो फ़ाइदो हासिलु थियो त इहो जेको आहे इहो ज़माने सां मुक़यद आहे त जॾहिं तूं वेंदे तॾहिं माना तोखां मां अॻु बि न वेंदुसि, बाद में बि मुंहिंजो वञणु तुंहिंजे वञण सां मुक़यद आहे, जॾहिं तूं वेंदे तॾहिं मां बि वेंदुसि। त इहो ज़माने जी ख़बर पई न, त माना उन खां अॻु में बि न वेंदो, उन खां बाद में बि उन सां गॾु ई वेंदो, उन ई ज़माने में ई वेंदो, उन ई वक़्त में ई वेंदो। त इहा जेका ज़माने वारी जेका वक़्त जी जेका ख़बर पई उहा मता जे ज़रिए ख़बर पई आहे। अहिड़े तरीक़े सां अयान इहो बि ज़माने जी ई माना ॾींदो आहे। ॿियो वरी कॾहिं शर्त सां असां मुक़यद कंदा आहियूं अदवात शर्त सां, उनजो मक़सदु हूंदो आहे मकान, जॻह जी ख़बर ॾियणु। के अहिड़ा अल्फाज़ आहिनि, अदवात आहिनि शर्त जा जेकी मकान जॻह जी ख़बर ॾींदा आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? आइन, अना ऐं हैसमा। जेकॾहिं असां अदवात शर्त मंझां आइन, अना ऐं हैसमा मां कंहिं सां बि जुमिले खे मुक़यद कंदासीं त इन जो मतिलबु आहे त मुतकल्लिम जेको आहे उहो मकान ॿुधाए रहियो आहे, जॻह जे बारे में ख़बर ॾेई रहियो आहे, जॻह सां जुमिले खे मुक़यद करे रहियो आहे। मसलन चवे थो आइन तजलिस अजलिस, जिथे तूं वेहंदे उते मां बि वेहंदुसि, माना इन जे बारे में ज़मानो ॿुधाए रहियो आहे? न, इहो छा ॿुधाए रहियो आहे? मकान ॿुधाए रहियो आहे त जंहिं जॻह ते तूं वेहंदे उन जॻह ते मां बि वेहंदुसि। त इन मज़ा जॾहिं असां इन जुमिले खे मुक़यद कयोसीं
आइन सां त ख़बर पई त मुतकलिम जेको आहे उहो जुमिले खे मकान सां मुक़यद करे रहियो आहे। मुतकलिम जो मक़सदु मकान ॿुधाइणु आहे, जॻह ॿुधाइणु मुतकलिम जो मक़सदु आहे। सम्झ में अचे थो? अहिड़े तरीक़े सां अन आहे ऐं हैस मां बि आहे, मिसाल इहे साॻी सम्झंदा वञो। वल हाल, ऐं कॾहिं कॾहिं वरी अदवात शर्त जेके आहिनि उहे हालत खे बयानु कंदा आहिनि। जीअं कैफ़, कैफ़ मां छा कबो आहे न, कैफ़ अंत, तूं कीअं आहीं, उनजो मतिलबु त माना तूं तंदुरुस्त आहीं, बीमार आहीं, तूं पंहिंजी तबियत जे बारे में ॿुधाए, तूं पंहिंजी हालत जे बारे में। कैफ़ मां अंत, तुंहिंजी हालत कहिड़ी आहे, तूं कहिड़ी हालत में आहीं, त हू चवंदो अल्हम्दुलिल्लाह अना बिख़ैर, अल्हम्दुलिल्लाह मां तंदुरुस्त आहियां, सही आहियां। त जॾहिं मुतकलिम जो मक़सदु मुख़ातब खां हालत पुछणु हुजे त उहो शरअ अदवात शर्त मंझां कैफ़ मां खे इस्तेमालु कंदो, त उन सां उनजी ख़बर पइजी वेंदी त मुतकलिम जो मक़सदु हालत पुछणु आहे। ठीकु आहे, त अदवात शर्त ज़माने खे बि ॿुधाइनि था, मकान खे बि ॿुधाइनि था, ऐं हालत खे बि ॿुधाइनि था। त जॾहिं मुतकलिम जो मक़सदु ज़माने जो मालूम करणु हुजे त उहे अहिड़ा अदवात शर्त आणींदो जेकी ज़माने ते दलालत कनि था। जॾहिं मुतकलिम जो मक़सदु मकान मालूम करणु हुजे त अहिड़ा अदवात शर्त आणींदो जेकी मकान ते दलालत कनि था। जॾहिं मुतकलिम जो मक़सदु हालत पुछणु हुजे त अहिड़ा अदवात शर्त आणींदो जेकी हालत ते दलालत कनि था। ठीकु आहे। व इस्तीफ़ाउ ज़ालिका व तहक़ीक़ुल फ़र्क़ बैनल अदवात युज़करु फ़ी इल्म नहव। व इस्तीफ़ाउ, वफ़ा माना पूरो पूरो, व इस्तीफ़ाउ ज़ालिका ऐं मुकमिल पूरो बयानु इन्हीअ जो, इस्तीफ़ा चइबो न मुकमिल पूरो हुजणु, मुराद आहे त माना मुकमिल बयानु ज़ालिका इन जो, ज़ालिका इसमें इशारा जी मर्ज़े शर्त जे तरफ़ आहे, मुशारा इले शर्त आहे। ठीकु आहे, त इन शर्त जो पूरो बयानु व तहक़ीक़ुल फ़र्क़ ऐं तहक़ीक़ फ़र्क़ जी बैन अदवात, अदवात शर्त जे दरमियान युज़करो जेको ज़िक्र कयो वेंदो आहे इनखे फ़ी इल्म नहव, इल्म नहव में। त माना इन जो तमामु अदवात शर्त खे ऐं हर हिकु अदवात शर्त मंझां उन में कहिड़ो कहिड़ो फ़र्क़ु आहे, शर्त जो कहिड़ो लफ़्ज़ कहिड़ी माना जे लाइ ईंदो आहे, कहिड़े मक़सद जे लाइ ईंदो आहे, उहो तव्हां इल्मु नहव में पढ़ी आया आहियो। उनखे हिन जॻह ते ज़िक्र करण जी ज़रूरत बि नाहे, उनजो तालुक़ु बलाग सां एतिरो ख़ासि नाहे। त उनजे करे जंहिंजो ज़रूरी ज़िक्र हुयो उनजो मुसनिफ़ कयो अदवात शर्त मंझां। व इन्नमा युफ़र्रिक़ु, बेशक फ़र्क़ु बयानु कयो वेंदो हिन जॻह ते इन इज़ा ऐं लव मंझि। हेॾा तवजो हुजो, मुसनिफ़ चवे थो त हर हिकु जो असां फ़र्क़ु बयानु न कंदासीं, उहो तव्हां नहव में पढ़ी आया आहियो। पर हिन जॻह ते असां अदवात शर्त मंझां टे जेकी लफ़्ज़ आहिनि, इन इज़ा ऐं लव, इहे टई शर्त जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे इन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे, इन जो तालुक़ु बलागत सां आहे ऐं इहे ज़रूरी अहम शयूं आहिनि, सो उनजे करे इन टिनि जो फ़र्क़ु तव्हांजे साम्हूं बयानु कयो वञे थो। व इन्नमा युफ़र्रिक़ु हा हुना, बेशक फ़र्क़ु बयानु कयो वेंदो हिन जॻह ते बैन इन व इज़ा व लव, इन इज़ा ऐं लव जे बारे में, लिइख़्तिसासिहा बेमुज़य्या तअद्दु मिन वजूहिल बलागत, वास्ते ख़ासि हुजणु उनजो बेमुज़य्या, इहो जमो आहे मुज़य्यन जो, उन्हनि ख़ुसूसियात सां जिन खे शुमार थो कयो वञे बलागत जे वजहनि में। त यानी इन इज़ा ऐं लव मंझि अहिड़ियूं ख़ुसूसियतूं आहिनि जंहिंजो तालुक़ु बलागत सां आहे, सो उनजे करे इन जो फ़र्क़ु बयानु कयो वेंदो। त हाणे मुसनिफ़ ॿुधाए थो इन इज़ा ऐं लव इहे टई शर्त जी माना में इस्तेमालु थींदा आहिनि ऐं इन में फ़र्क़ु आहे। इन ऐं जेको इज़ा आहे उहो उन शर्त में इस्तेमालु थींदो आहे जंहिंजो तालुक़ु मुस्तक़बिल सां हुजे, उनजे करे इहे मुज़ारे ते दाख़िल थींदा आहिनि। ऐं लव इहो बि हरफ़ शर्त आहे, इहो बि शर्त जी माना में इस्तेमालु थींदो आहे, पर इहो वरी दाख़िल थींदो आहे माज़ीअ ते। जॾहिं मुतकलिम जो मक़सदु अहिड़े शर्त जे बारे में बयानु करणु हुजे जेको माज़ीअ में वाक़िअ थी चुको आहे, त उन जॻह ते उन मुतकलिम कहिड़ो इस्तेमालु कंदो, लव खे। जेकॾहिं मुतकलिम जो मक़सदु अहिड़े शर्त खे बयानु करणु आहे
जेको मुस्तक़बिल में वाक़िअ थींदड़ आहे त कहिड़नि अल्फाज़नि खे इस्तेमालु कंदो, अदवात खे इस्तेमालु कंदो, इन ऐं इज़ा खे। ठीकु आहे, त इन ऐं इज़ा ईंदा आहिनि मुस्तक़बिल जे शर्त जे लाइ, ऐं लव ईंदो आहे माज़ीअ जे शर्त जे लाइ। इहा बयानु कई। फ़इन व इज़ा लिशर्त फिल इस्तिक़बाल, इन ऐं इज़ इहो मुस्तक़बिल जे शर्त जे लाइ ईंदो आहे, ऐं लव लिशर्त फिल मुज़ीअ, ऐं लव जेको आहे उहो माज़ीअ जे शर्त जे लाइ ईंदो आहे। उन खां बाद में पोइ मुसन्निफ़ बयानु करे थो त असुल जेको हूंदो आहे न जुमिले में उहो जज़ा हूंदी आहे। असुल जेको जुमिले जो मक़सदु हूंदो आहे उहो क़ैद हूंदो आहे, जज़ा हूंदी आहे। त माना उन अल्फाज़नि जी हूंदी आहे, त उन अल्फाज़नि जी माना छा ते दलालत करे रही आहे, उहे कहिड़ी माना बयानु करे रहिया आहिनि, त पोइ उन माना खे ॾिसी करे ऐं असां उन लफ़्ज़ जो इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं उहा माना आहे मुस्तक़बिल वारी त असां उन ते इन ऐं इज़ा आणींदासीं। माना मुज़ारे जो सीगो इस्तेमालु थियो आहे, त असुल मक़सदु त इहो माना आहे न, त पोइ हाणे इहो दलालत करे थो त मुंहिंजे मथां इन ऐं इज़ा दाख़िल थियनि, लव मुंहिंजे मथां दाख़िल न थिए। जेकॾहिं अहिड़ी माना अदा करण थो चाहे मुतकलिम जेका माज़ीअ जी आहे, त इहा माना इन ॻाल्हि ते दलालत करे थी त मुंहिंजे मथां लव दाख़िल थिए। त ठीकु आहे, त असुल उन माना खे ॾिठो वेंदो, असुल उन अल्फाज़नि खे ॾिठो वेंदो त उहे कहिड़ी शइ खे चाहिनि था। पोइ जंहिं शइ खे चाहींदा त पोइ उहो लफ़्ज़, उहो अदवात शर्त मंझां उन्हनि खे अदा कयो वेंदो। वल असुल, इहा ॻाल्हि ॿुधाई मुसन्निफ़। ठीकु आहे, वल असुलु फिल लफ़्ज़, ऐं असुल जेको आहे लफ़्ज़ में, ऐं यतबअ अल माना, ही त मुताबिअ हूंदो आहे उहो माना जे। फ़यकून फ़इलन मुज़ारिअन मअ इन व इज़ा, पोइ हूंदो फ़इल मुज़ारे इन ऐं, छो त फ़इल मुज़ारे छा चाहींदो आहे, फ़इल मुज़ारे में कहिड़ी माना हूंदी आहे, मुस्तक़बिल वारी माना हूंदी आहे। सो उन जे करे मुस्तक़बिल वारी माना अदवात शर्त मंझां केरु अदा कंदा आहिनि, इज़ा ऐं इन। सो उन जे करे जॾहिं मुज़ारे जो सीगो इस्तेमालु कयो वञे त इहा माना इहा थी चाहे त मुंहिंजे मथां इन ऐं इज़ा दाख़िल थियनि। व माज़ियन मअ लव, ऐं माज़ी लव सां गॾु हूंदो। मिसाल इन जो ॾिसो, आयत में आहे व इन यस्तगीसु युगासु बिमाइन कल मुहल, ऐं जॾहिं उहे फ़रियाद कनि, यानी इहे जहन्नमिन जो ज़िक्र थी रहियो आहे, त जहन्नमिन खे जॾहिं जहन्नम में विधो वेंदो त जहन्नम में जॾहिं बाहि उन्हनि खे साड़ींदी, ऐं जॾहिं उन्हनि खे उञ लॻंदी त हाणे उहे तलब कंदा त असांखे पीअण जे लाइ पाणी ॾिनो वञे। त उन जहन्नम जी हौलनाकी खे बयानु थो कयो वञे त जहन्नमी जॾहिं जहन्नम में पाणीअ जी तलब कंदा त उन्हनि खे पीअण जे लाइ कहिड़ो पाणी पेश कयो वेंदो, कहिड़ो पाणी उन्हनि खे पीअण जे लाइ ॾिनो वेंदो। त इन हालत खे हिन अल्फाज़नि में बयानु कयो वियो त व इन यस्तगीसु, त जॾहिं उहे फ़रियाद कनि जहन्नमी त युगासू, उन्हनि जी फ़रियाद क़बूल कई वेंदी। बेमाइन, अहिड़े पाणीअ सां, कल मुहल, जेको मुहल वांगुरु आहे। मुहल जो मुफ़सरनि ॿ टे तफ़सीर बयानु कया आहिनि। हिकिड़ो त मुहल चयो अथनि त उहो थां जॾहिं जंहिंखे माण्हू गरम कंदो आहे, पोइ उन में जेको तेल जेको विझिबो आहे, छटिबो आहे, त पोइ उन वक़्तु बाहि तेल मंझां इहो निकिरंदा आहिनि न फुहारा, केॾा गरम हूंदा आहिनि। त माना पाणी बि एतिरो गरम हूंदो। पोइ जॾहिं उहे एतिरो पाणी गरम माण्हू पी सघंदो, त माना जहन्नमिन खे अहिड़ो पाणी ॾिनो वेंदो। ऐं मुहल जी माना बि वरी मुफ़सरनि इहा बि बयानु कई आहे त गरम तांबो, लोह जो क़िस्म आहे न तांबो बि हिकिड़ो, त उहो गरम थींदो आहे त उहो बेहद गरम थी वेंदो आहे। त माना एतिरो तेज़ गरम पाणी उन्हनि खे ॾिनो वेंदो पीअण जे लाइ जहन्नमिन खे। त हाणे असुल महल इस्तिशाद छा आहे, ॾिसो मुसन्निफ़ छा ज़िक्र कयो हुयो त जॾहिं मक़सदु हुजे अहिड़ी माना अदा करणु जंहिंजो तालुक़ु मुस्तक़बिल सां आहे, त उन जॻह ते छा, कहिड़ो शर्त मंझां, अदवात मंझां कहिड़ो लफ़्ज़ खे ज़िक्र कयो वेंदो, इन खे ऐं इज़ा खे। ॾिसो ॿिन्हिनि मंझां कंहिंखे बि ज़िक्र कयो वञे।
त हिन जॻह ते ॾिसो यस्तगीसु फ़इल मुज़ारे आहे, फ़इल मुज़ारे मुस्तक़बिल जी माना ते दलालत करे रहियो आहे। त हाणे कहिड़ो अदावात माना कंहिंखे ज़िक्र कयो वञे, इन या इज़ा खे, त हाणे ॾिसो इन खे इस्तेमालु कयो वियो। ऐं जहन्नम में जहन्नमी वेंदा, क़यामत थींदी, उहा माज़ी में थी आहे या मुस्तक़बिल में थींदी, मुस्तक़बिल में थींदी। त माना माज़ी क़यामत जेका मुस्तक़बिल में थींदी, जहन्नम में मुस्तक़बिल में वेंदा, ऐं हिन जॻह ते फ़इल मुज़ारे जो सीगो इस्तेमालु थियो आहे। त इहो इन ॻाल्हि ते दलालत करे रहियो आहे त अदवात शर्त मंझां इन या इज़ा जो इस्तेमालु कयो वञे, त हिते इन जो इस्तेमालु कयो वियो। सम्झी वियो न, त जॾहिं शर्त अहिड़ो हुजे जंहिंजो तालुक़ु मुस्तक़बिल सां हुजे त उते इन ऐं इज़ा जो इस्तेमालु, जॾहिं अहिड़ो शर्त जो ज़िक्र कयो वञे जंहिंजो तालुक़ु माज़ीअ सां हुजे त उते लव जो इस्तेमालु कयो वेंदो। त हिन जो तालुक़ु कहिड़े ज़माने सां आहे, छो त क़यामत बाद में थींदी, जहन्नमी बाद में वेंदा, पोइ उहे तलब कंदा। त हाणे इस्तेमालु छा कयो वियो, इन इस्तेमालु कयो वियो। व यस्तगीसु युगासु बिमाइन कल मुहल, इहो थियो इन जो मिसाल। वरी हाणे इज़ा जो मिसाल बयानु करे रहियो आहे। व इज़ा तुरद्दु इला क़लीलिन तक़नउ, व इज़ा ऐं जॾहिं तुरद्दु तूं मोटायो वेंदे, इला क़लीलिन थोरे जे तरफ़, तक़नउ त तूं किनात कंदे। इहो त चयो वञे त माना के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि न त जिन जी रिज़्क़ रोज़ी बंदि कई वञे, उन्हनि जी रोज़ीअ में तंगी अची वञे, त पोइ उहे शिकवा कंदा आहिनि, शिकायतूं कंदा आहिनि, हाय असां तबाह थियासीं, असां ख़तमु थियासीं, असां मरी वियासीं। हिकिड़ा वरी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, नेक हूंदा आहिनि, जिन ते अगरि तंगी रिज़्क़ अचे त बि उहे किनायत कंदा आहिनि, शुक्रगुज़ारी कंदा आहिनि, आहोज़ारी उहे न आहिनि कंदा। त हिन ॻाल्हि जो ज़िक्र कयो थो वञे त माना जॾहिं तोखे मोटायो वञे थोरे जे तरफ़, माना जेकॾहिं तो ते अहिड़ी हालत अची वञे जो तुंहिंजो माल मिल्कियत ख़तमु थी वञे, थोरो ई बाक़ी बचे, त तूं अहिड़ो माण्हू न आहीं जो तूं वरी रड़ियूं कंदे, दाहूं कंदे, पिटूं पारा था ॾींदे, पर तक न तूं किनात कंदे। त हाणे हिन वक़्तु त उहो किलत जे तरफ़ न आहे मोटायो वियो, तंगी जे तरफ़ उनखे न विधो वियो, माना उनजे बारे में थो चई वञे। इहा कहावत आहे हिकिड़ी अरब में चई वेंदी आहे, कहावत जे तौर ते चयो वेंदो आहे। त माना जेकॾहिं तो ते अहिड़ो वक़्तु अचे त तूं तंगदस्त थी वञे, त तूं किनात गुज़ार माण्हू आहीं, तूं किनात कंदे। त इन्हनि जो तंगदस्ती अचणु ऐं किनात करणु, इहो माज़ीअ में या मुस्तक़बिल में आहे, इहो मुस्तक़बिल में आहे न। मतिलबु जॾहिं तोॾे तंगी अचे पोइ तूं किनात कंदे, त इन जॻह ते इज़ा जो इस्तेमालु कयो वियो आहे। ठीकु आहे, इज़ा तुरद्दु जॾहिं तूं मोटायो वञे, इला क़लीलिन तंगीअ जे तरफ़, थोरे जे तरफ़, तक़नउ त तूं किनात कंदे। इज़ा जॾहिं माज़ीअ ते दाख़िल थिए न, तॾहिं बि उन जी माना कहिड़ी कंदो आहे, मुस्तक़बिल वारी कंदो आहे। या इज़ा जा नसरुल्लाहि वल फतह, जॾहिं ईंदी अल्लाह जी मदद ऐं फतह। ठीकु आहे, इज़ा जेकॾहिं माज़ीअ ते दाख़िल थींदो तॾहिं बि माना कहिड़ी कंदो, मुस्तक़बिल वारी कंदो। वलो ऐं लव जो पढ़ियासीं, लव छा ते दाख़िल थींदो आहे, माज़ीअ ते। लव कहिड़े शर्त खे बयानु कंदो, जेको शर्त माज़ीअ में वाक़िअ थियो हुजे। मसलन जीअं लव वलो शाअ लहदाकुम अजमईन, ऐं जेकॾहिं अल्लाह चाहे, शाअ माज़ी आहे न, वलो शाअ ऐं जेकॾहिं अल्लाह चाहे त लहदाकुम, त अलबत्ता हिदायत ॾिए तव्हां सभिनीनि खे। माना जेकॾहिं अल्लाह चाहे त तव्हां सभई हिदायत याफ़्ता थी वञो पर अल्लाह न चाहियो त तव्हां हिदायत याफ़्ता बि। अच्छा, लव मजे माना न आहे कभी नफ़ीअ वारी, पर उहो माना नफ़ीअ वारी ॾींदो आहे। कीअं, ॾिसो, वलो शाअ जेकॾहिं अल्लाह चाहे त तव्हां सभिनि खे हिदायत, त इहा माना नफ़ीअ वारी थी, माना अल्लाह न चाहियो तव्हांखे हिदायत न मिली। त लव जेको आहे सो बि नफ़ीअ जी माना ते दलालत कंदो आहे, न मुंहिंजा नफ़ीअ जी माना जी ख़बर पवंदी आहे। त हाणे असां पढ़ियोसीं टे शर्त जा अदवात, माना टिनि खे जिन जो तालुक़ु बलागत सां आहे।
इन इज़ा ऐं लो। इन ऐं इज़ा मुस्तक़बिल जी माना जे लाइ ईंदा आहिनि, शर्त जे लाइ शर्त में इस्तेमालु थींदा आहिनि, मुस्तक़बिल जे लाइ। ऐं लो जेको आहे इहो शर्त जे लाइ इस्तेमालु थींदो आहे पर माज़ीअ जे लाइ। त हाणे इन ऐं इज़ा ॿई मुस्तक़बिल जे लाइ इस्तेमालु थींदा, त इन ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे, अॻिते इहो मुसनिफ़ बयानु करे रहियो आहे। त इन में मुस्तक़बिल जे लाइ थो अचे, इज़ा बि मुस्तक़बिल जे लाइ थो अचे। त कहिड़ी जॻह ते असां इन खे इस्तेमालु कंदासीं, कहिड़ी जॻह ते असां इज़ा खे इस्तेमालु कंदासीं। जॾहिं ॿई मुस्तक़बिल जे लाइ अचनि था त उनमें फ़र्क़ु हुजणु घुरिजे न। त हाणे उन फ़र्क़ खे मुसनिफ़ बयानु करे रहियो आहे। ॾिसो मुसनिफ़ ॿुधाए रहियो आहे त इन ऐं इज़ा जे इस्तेमाल में कुझु फ़र्क़ु आहे। त मुस्तक़बिल ॿई थींदा मुस्तक़बिल जे लाइ, पर मुस्तक़बिल जे लाइ जॾहिं को मुस्तक़बिल में माना वाक़िअ थींदड़ आहे शर्त, अगरि उन जे बारे में अव्हांखे शक हुजे त अलाए थिए अलाए न थिए, ऐं तरदुद में हुजो, त उन जॻह ते अव्हां इन खे इस्तेमालु कंदो। ऐं जेकॾहिं अव्हांखे इहो पूरो यकीन आहे त इहो शर्त वाक़िअ थींदो, इहो कमु, इहा जज़ा वाक़िअ थींदी, इहो कमु थी वेंदो इहो, त पोइ उन जॻह ते अव्हां इज़ा खे इस्तेमालु कंदव। माना मुस्तक़बिल में का शइ वाक़िअ थींदड़ आहे, पोइ जेकॾहिं उन जे बारे में अव्हां शक में आहियो त थी सघे थो इहो थिए, थी सघे थो इहो न थिए, त माना अव्हांखे तरदुद हुजे, शक हुजे, त पोइ उते अव्हां इन जो इस्तेमालु कंदव। पर जेकॾहिं उन जे बारे में यकीन आहे त इहो लाज़िमन इहो वाक़िअ थींदो, त पोइ उन जॻह ते अव्हां इज़ा इस्तेमालु कंदव। उनजो मिसाल पोइ मुसनिफ़ वरी अॻिते ॿुधाए रहियो आहे। उन जे करे पोइ चई त अक्सर करे जेको आहे न सो माज़ीअ जे मथां इज़ा दाख़िल थींदो आहे, छो त इज़ा अहिड़े शर्त जे लाइ ईंदो आहे जंहिंजे वक़ूअ में यकीन हुजे, त उहो माज़ीअ ते दाख़िल थींदो आहे। त जहिड़े तरीक़े सां माज़ी में जेको कमु थी वियो उन में त कोई शक न आहे न, उहो त यकीनी वाक़िअ थी चुको, त उन जे करे इज़ा बि माज़ीअ ते दाख़िल थींदो आहे। त जहिड़े तरीक़े सां माज़ीअ में जेके कम थी आया उन्हनि में को बि शक न आहे, यकीन आहे, अहिड़े तरीक़े सां मुस्तक़बिल में ही बि थींदो, मूंखे इन जे बारे में कोई शक न आहे। ठीकु आहे, पोइ इज़ा दाख़िल माज़ी ते थींदो आहे पर माना मुस्तक़बिल वारी ॾींदो आहे। सम्झ में आयो? ॾिसो, ऐं फ़र्क़ु इन ऐं इज़ा जे दरमियान, अनल असल, बेशक जेको असुल आहे, आदमुल जज़्म, जज़्म माना यकीन, यकीन जो न हुजणु, बेवक़ूअ शर्त, शर्त जे वाक़िअ हुजण सां, मा इन सां गॾु। माना जॾहिं तव्हांखे यकीन न हुजे त पोइ तव्हां अहिड़ो शर्त खे इस्तेमालु कंदव जेको इन सां अचे। वल जज़्म, ऐं जज़्म माना यकीन, ऐं जॾहिं अव्हांखे उनजे वक़ूअ जो यकीन हुजे त इहो लाज़िमी वाक़िअ थींदो। वल जज़्म बि वक़ूअ ई, ऐं यकीन हुजणु उनजे वाक़िअ थियण जो, त पोइ मा इज़ा, त पोइ हाणे इस्तेमालु कबो इज़ा सां गॾु। वले हाज़ा, ऐं इन ई वजह जे करे, कहिड़े वजह जे करे, त जॾहिं शक हुजे त पोइ इन खे इस्तेमालु कबो, ऐं जॾहिं यकीन हुजे त पोइ इज़ा खे इस्तेमालु कबो। इन ई वजह जे करे ग़लब इस्तेमालुल माज़ी मा इज़ा, अक्सर करे इस्तेमालु थींदो आहे माज़ी इज़ा सां गॾु। फ़कअन्न शर्त, पोइ गोया कि इहो जेको शर्त आहे इहो वाक़िअ आहे बिल फ़इल, ठीकु आहे, बिख़िलाफ़ इन जे। फ़ाइदा कुल, त पोइ जॾहिं तूं ईअं चवीं, हाणे ॾिसो मिसाल ॾेई रहियो आहे मुसनिफ़, जेकॾहिं केरु शख़्स ईअं चवे, इन अबराओ मिन मरदी अतसद्दक़ु बिअल्फ़ि दीनारिन, तवजो हेॾां कयो, कंहिं शख़्स चयो इन अबराओ मिन मरदी अतसद्दक़ु बिअल्फ़ि दीनारिन, जेकॾहिं मां पंहिंजे मर्ज़ मां तंदुरुस्त थी वियुमि, जेकॾहिं मां शिफ़ायाब थी वियुमि, त मां 1000 दीनार सदको कंदुसि। त इन जे मुतकलिम खे शक आहे या यकीन आहे? शक आहे। ठीकु आहे, उनजे करे कीअं ख़बर पई इनखे शक आहे मुतकलिम खे? छो त इन इस्तेमालु कयो आहे, त मां 1000 सदको कंदुसि, पर कॾहिं कंदुसि? जॾहिं मां पंहिंजे, त माना मुतकलिम खे अहिड़ी बीमारी आहे जंहिंजी शिफ़ायाबीअ मंझां उनखे शक आहे,
त थी सघे थो मां तंदुरुस्त थियां, थी सघे थो मां तंदुरुस्त, इहा तव्हांखे कीअं ख़बर पई त मुतकलिम इन जो इस्तेमालु कयो आहे। जेकॾहिं चवे थो त इज़ा बरइतु मिन मरदी तसद्दक़्तु, जंहिं वक़्तु मां तंदुरुस्त थी वेंदुसि पंहिंजी बीमारीअ मां त पोइ मां सदको कंदुसि, त इन जॻह ते मुतकलिम खे शक आहे या यकीन आहे? यकीन आहे। कीअं ख़बर पई? छो त उन इज़ा इस्तेमालु कयो आहे, ऐं इज़ा उते इस्तेमालु कयो वेंदो आहे जंहिंजे वक़ूअ में, ऐं चवे थो न जंहिं वक़्तु मां तंदुरुस्त थी वियुमि, थी वेंदो त माना पोइ बिलफ़ैल उहो वाक़िअ थी चुको न, माना कमु जॾहिं उहो बिलफ़ैल वाक़िअ थी चुके, माना तंदुरुस्त थी चुके, त पोइ उहो सदको कंदो, त मतिलबु माना हुनखे अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें हुनखे यकीन आहे, या वरी यकीन जे क़रीब ई हुनखे गुमान आहे त इहो मूंखे शफ़ायाबी तंदुरुस्ती मूंखे अता थी वेंदी। तर्जुमो ॾिसो, फ़इज़ा कुल्त, पोइ जॾहिं तूं ईअं चवीं त इन अबरउ मिन मर्दी अतसद्दक़ु बिअल्फ़ दीनारिन त कुंत शाकन फिल बुरअ, त आहीं तूं शक कंदड़ शिफ़ायाबीअ में। वइज़ा कुल्त, ऐं जंहिं वक़्तु तूं हीअं चयो इज़ा बरइतु मिन मरदी तसद्दक़्तु त कुंत जाज़िमन बिही, आहीं तूं यकीन रखंदड़ इन में, औ कल जाज़िम, या मिसल यकीन रखंदड़ जे, माना ग़ालिब गुमान तुंहिंजो इहो आहे त मां तंदुरुस्त थी वेंदुसि। वाला ज़ालिक, ऐं इन जे करे फ़अहवालु नादिरतु तज़किरतु फ़ी हय्यज़ इन, पोइ इन जे करे जेके अहवाल जेके नादिर आहिनि उहे उनजो ज़िक्र कयो वेंदो आहे इन जी सूरत मंझि। वल कसीरत, ऐं जेकी कसीर आहिनि फ़ी हय्यज़ इज़ा, त उनजो ज़िक्र कयो वेंदो आहे इज़ा जी सूरत में। इन ॻाल्हि खे सम्झो मुसनिफ़ छा चवणु थो चाहे। हिन महिल मुसनिफ़ इहा ॻाल्हि ॿुधाई त जंहिं शइ जे बारे में मुतकलिम खे यकीन हुजे त उते इज़ा जो इस्तेमालु कयो वेंदो, ऐं जंहिं शइ जे बारे में मुतकलिम खे शक हुजे त उते इन जो इस्तेमालु कंदो। चए थो इन ई जे करे त अहिड़ियूं शयूं जेकी अक्सर वाक़िअ थींदियूं आहिनि त उन जे बारे में इंसान खे शक थींदो या यकीन थींदो? जेकी अक्सर वाक़िअ थींदियूं आहिनि त उन जे बारे में माण्हूअ खे यकीन हूंदो। सो अहिड़ियूं शयूं जेके कसीरुल वक़ू हुजनि, जेकी अक्सर वाक़िअ थींदियूं रहंदियूं हुजनि, त उन जॻह ते इज़ा खे इस्तेमालु कयो वेंदो। ऐं अहिड़ियूं के शयूं आहिनि जेकी कॾहिं कॾहिं वाक़िअ थियनि थियूं, अक्सर वाक़िअ, जेका हिकु शइ जेका कॾहिं वाक़िअ थिए अक्सर वाक़िअ न थिए त उनजे बारे में शक हूंदो आहे न, त थी सघे थो अलाए थिए, थी सघे थो या, पर हिकु शइ जेका अक्सर वाक़िअ थिए थी, मसइलन सिजु उभरणु, सिजु रोज़ु उभरे थो न, अचे थो, इन जे बारे में शक थींदो, तव्हांखे यकीन थींदो त सुभाणे उभरंदो, ॿिए ॾींहुं न उभरंदो। छो यकीन आहे? कीअं ख़बर पई आहे मूंखे? छो त रोज़ु उभरे थो, इहो कसीर, इहो अक्सर करे इहो वाक़िअ इन में थिए थो, रोज़ानो इहो उभरे थो, त इन जे बारे में असांखे हाणे इहो थी सघे थो न बि उभरे, अलाए असांजी क़यामत आणे सघे थो न, पर असांखे छा आहे त इहो अक्सर रोज़ाना जो उभरंदो आहे, त असांखे यकीन आहे त इहो सुभाणे बि उभरंदो। त अहिड़ी शइ जेका कसीरुल वक़ू हुजे त उन जे बारे में इज़ा खे इस्तेमालु कयो वेंदो, ऐं अहिड़ी शइ जेका नादिरुल वक़ू हुजे, कॾहिं कॾहिं इस्तेमालु थिए, त उन जे बारे में इन खे इस्तेमालु कयो वेंदो। वरी मुसनिफ़ मिसाल ॾिनो आहे, मिसाल में अञा वाज़े तौर सां उनखे ॻाल्हि खे सम्झायो अथई। ठीकु आहे, त इहा ॻाल्हि सम्झी वियो न, जेका कसीरुल वक़ू हुजे उते छा इस्तेमालु कयो वेंदो? इज़ा, ऐं जेका नादिरुल वक़ू हुजे उते इन इस्तेमालु कयो वेंदो। ॾिसो तर्जुमो वरी कयो, व अला ज़ालिक, ऐं इन ते फल अहवालु नादिरतु, पोइ उहे अहवाल जेके नादिरतु माना कॾहिं कॾहिं वाक़िअ थींदड़ हुजनि, तुज़करो उहो ज़िक्र कया वेंदा आहिनि, फ़ी हय्यज़ इन, हय्यज़ माना सूरत, फ़ी हय्यज़ इन जी सूरत में, वल कसीरत, ऐं ज़्यादा माना अहिड़ा अहवाल हुजनि जेकी अक्सर वाक़िअ थींदा हुजनि, फ़ी हय्यज़ इज़ा, त उहे इज़ा जी सूरत में ज़िक्र कया वेंदा आहिनि। वमिन ज़ालिक क़ौलिही ताला, इन ई मंझां इहो अलाह ताला जो कौल आहे। हिकिड़ी आयत पेश करे थो, उन में तव्हां सम्झी वञो इस्तेमालु। फ़इज़ा जाअतहुमुल हसनतु क़ालू लना हाज़िही व इन तुसिबहुम सय्यअतुन यतय्यरू बिमूसा व मम मअहू। आयत जो तर्जुमो सम्झो पोइ तशरीह। फ़इज़ा जाअतहुमुल हसनतु, पोइ जॾहिं अचे थी उन्हनि वटि नेकी, काई बि नेकी, इहा ईअं माना कयो,
ऐं जॾहिं अचे थी उन्हनि वटि काई बि नेकी कालू लना हाज़ी त चवनि था त इहा कालू लना चवनि था त असांजे वास्ते आहे इहा वाइन तो से बि होम सयातुन ऐं जेकॾहिं पहुचे थी उन्हनि खे मुसीबत यतयरू बि मूसा त उहे शिकवा था कनि या हणनि था उहे बे मूसा या ईअं को निस्बत था कनि उनजी बे मूसा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे तरफ़ व मम अहू ऐं जेकी हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾु आहिनि माना मोमिननि जे तरफ़ त इहा उन्हनि जी हालत बयानु कई थी वञे त जेकॾहिं उन्हनि खे का बि नेकी का बि भलाई हासिलु थिए थी त चवनि था त असां इन जा हक़दार हुयासीं असांखे इहा नेकी मिली असां सां इहा भलाई थी ऐं जेकॾहिं उन्हनि खे का मुसीबत अचे थी का परेशानी अचे थी त पोइ उहे चवनि था त इहा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे करे ऐं मोमिननि जे करे असांजे मथां इहा मुसीबत नाज़िल थी आहे त हाणे महल इस्तिशार छा आहे असल में मुस्लिम छा सम्झाइणु थो चाहे इहो थो चवे त उहा शइ जेका कसीरुल वुकू हुजे उनखे इज़ा सां इस्तेमालु कयो वेंदो छो त उनजे वाक़िअ थियण में यकीन हूंदो आहे ऐं अहिड़ी शइ जेका नादिरुल वुकू हुजे कॾहिं कॾहिं वाक़िअ थींदी हुजे उनखे इन सां इस्तेमालु कयो वेंदो आहे छो त उन में तरदुद ऐं शक हूंदो आहे त हिन जॻह ते इन आयत में ॾिसो इज़ा खे बि इस्तेमालु कयो वियो आहे ऐं इन खे बि इस्तेमालु कयो वियो आहे इज़ा खे इस्तेमालु कयो वियो आहे फ़इज़ा जाअतहुमुल हसनत जॾहिं अचे उन्हनि वटि नेकी जेका आहे भलाई जेका आहे उहा कसीरुल वुकू आहे ऐं हसनत त वाहिद आहे पर इन मां मुराद तमामु भलायूं आहिनि छो त हसनत जे मथां ॾिसो अलिफ लाम दाख़िल थियो आहे इहो अलिफ लाम जिन्सी आहे माना तमामु जिन्स जूं भलायूं अलिफ लाम जो बहस पुठियनि सबक़नि में पढ़ी आया हुआसीं मारफा जे क़िस्म में जॾहिं अलिफ लाम आयो हुयो त अलिफ लाम जा 4 क़िस्म सम्झाए आयो नव में बि हिन जो पढ़ी आया हो त हीअ जेको अलिफ लाम आहे इहो अलिफ लाम जिन्सी आहे इन मां मुराद आहे तमामु जिन्स जूं नेकियूं भलायूं हर भलाई त हाणे अल्लाह ताला जूं केतिरियूं भलायूं हुन इंसान जे मथां असां साहु खणूं था हवा जे ज़रिए इहा अल्लाह ताला जी भलाई आहे असां जूं अखियूं ॾिसनि थियूं इहा अल्लाह जी असांजा कन ॿुधनि था इहा अल्लाह जी असां अल्लाह जो रोज़ी खाऊं था पिया इहा अल्लाह साईं जी भलाई आहे असांजी सिहत तंदुरुस्त आहे इहा अल्लाह साईं जी असांजी ख़ुशी मिले थी इहा अल्लाह साईं भला एतिरियूं लखे भलायूं आहिनि असांजे मथां जंहिंजो असांखे अहसास ई न आहे त भलाई जेका आहे एहसान जेको आहे अल्लाह ताला जो नेकी जेका आहे इहा कसीरुल वुकू आहे असां केतिरियूं असांजे मथां हर सेकंड में जी नेकियूं असांजे मथां वाक़िअ थियनि थियूं असांजे मथां नाज़िल थियनि थियूं त चयो थो वञे त जॾहिं बि इन्हनि ते कुफ़ारनि ते का बि भलाई उन्हनि ते अचे थी त चवंदा त असां इन जा मुस्तहिक़ हुयासीं असां इन जे लाइक़ु हुयासीं उन जे करे असांखे इहा मिली आहे त हिते हसनत जेका आहे इहो कसीरुल वुकू आहे कसीरुल वुकू आहे न भलाई छो त केतिरियूं भलायूं आहिनि इंसान जे मथां जेके हर सेकंड में उन जे मथां नाज़िल थियनि थियूं पर जेकॾहिं अचे थी उन वटि काई बि मुसीबत हिते मुसीबत मां मुराद आहे रोज़ी रिज़्क़ ख़तमु थी वञणु छा चइबो हिनखे रोज़ी जी बंदिश तंगदस्ती थी वञणु हा तंगदस्त थी वञणु इहो मुराद आहे त जॾहिं उन्हनि वटि अहिड़ो ज़मानो आयो जो उहे तंगदस्त थी विया उन्हनि जो माना उन्हनि खे खाइण जे लाइ कुझु न पियो मिले त पोइ चवनि था हाणे असां वटि हीअ जेका तंगदस्ती आई आहे इहा हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं उन जे साथियुनि जे करे असां वटि आई आहे त तंगदस्ती त रोज़ न ईंदी न अक्सर करे त न ईंदी न इहा कॾहिं कॾहिं ईंदी आहे ऐं हिते बुराई मां मुराद या मुसीबत मां मुराद हर मुसीबत न आहे सिर्फ़ु तंगदस्ती वारी मुसीबत आहे त जॾहिं हिन वटि तंगदस्ती आई त पोइ इन्हनि छा चयो त इहा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे करे आहे त तंगदस्ती जेका आहे इहा नादिरुल वुकू आहे अक्सर करे इहा नाहे ईंदी कॾहिं कॾहिं ईंदी आहे पर नेमतूं इंसान हर वक़्तु उन्हनि मां फ़ाइदो हासिल त नेमत जे लाइ इज़ा आयो ॾिसो फ़इज़ा जाअतहुमुल हसनत क़ालू लना हाज़िही व इन तुसिबहुम सय्यअतुन ऐं जॾहिं पहुचे थी उन्हनि खे बुराई त सय्यत इहा नादिरुल वुकू आहे अक्सर त
हर हर त उन्हनि खे बुराई नथी पहुचे न, तंगदस्ती उन्हनि खे नाज़िरुल वक़ू आहे, कॾहिं कॾहिं आई उन्हनि वटि, त पोइ इन तंगदस्ती जो इस्तेमालु कयो वियो इन सां। सम्झ में आयो न, जेको कसीरुल वक़ू हुजे उनजो इस्तेमालु कयो वियो इज़ा सां, जेको नादिरुल वक़ू आहे उनजो इस्तेमालु कयो वियो इन सां। अॻिते मुसनिफ़ पाण बि तशरीह करे रहियो आहे, फले कौन मजी उल हसनत मुहक़क़न, पोइ हुजणु, फले कौन पोइ हुजणु यानी अचणु, हसनत नेकीअ जो, मुहक़क़न इहो साबित शुदा आहे त हर वक़्तु असां नेकियुनि मञा फ़ाइदो हासिलु करे रहिया आहियूं। इदल मुराद बिहा, इन वक़्तु मुराद इन मञा मुतलक़ नेकी आहे जेका शामिल आहे अनवा कसीरतन, केतिरनि ई क़िस्मनि जे नेकियुनि खे, छो त अलिफ लाम जिन्सी आहे त तमामु जिन्स जे अफ़राद खे इहो शामिलु थींदो। कमा युफ़हमु मिन तारीफ़ बे अलिफ लाम जिन्सियत, जीअं जो सम्झो थो वञे अलिफ लाम जिन्सी जे तारीफ़ मञा, ज़ुकिर मा इज़ा, जंहिंखे ज़िक्र कयो वियो इज़ा सां गॾु, व उबिर अनहु बिल माज़ी, ऐं ताबीर कयो वियो उनखे माज़ीअ ते। ॾिसो इज़ा छाजे मथां इस्तेमालु थियो आहे, इज़ा जाअत हुमुल हसनत, जा माज़ी आहे न, पुछां ॿुधायो त इज़ा जेको आहे उहो माज़ीअ ते इस्तेमालु थींदो, इन जेको आहे उहो मुज़ारे ते इस्तेमालु थींदो। व इन तुसिब हुम मुज़ारे इस्तेमालु थियो, फ़ाइज़ा जाअत हुम माज़ी इस्तेमालु थियो, ऐं नेकी जेको आहे कसीरुल वक़ू आहे त इज़ा इस्तेमालु थियो, सही आहे जेको नादिरुल वक़ू आहे त उते इन इस्तेमालु थियो। इज़ल मुराद बिहा नौउन मख़सूसतुन, अच्छा, वले कौन मजी सय्यत नादरन, ऐं अचणु सय्यत तकलीफ़ जो, बुराईअ जो, नादरन इहो कॾहिं कॾहिं आहे। उन वक़्तु इज़ल मुराद, उन वक़्तु मुराद आहे इन माना नौ मख़सूस, ख़ासि क़िस्म जी ख़ासि क़िस्म जी तकलीफ़ यानी तंगदस्ती मुराद आहे। कमा युफ़हमु मिन तनकीर, जेको सम्झो थो वञे नकिरे जे इस्तेमालु करण सां, वहुवल जदब, उहो आहे तंगदस्ती थी वञणु। ज़ुकिर मा इन, ज़िक्र कयो वियो उनखे इन सां गॾु, व अबर अनहु बिल मुज़ारे, ऐं ताबीर कयो वियो उनखे मुज़ारे सां, व इन तुसिब हुम मुज़ारे जे मथां इस्तेमालु कयो उनखे। फ़िल आयत, पोइ इन आयत में मिन वसफ़हुम बि इनकार निअमत जो मौसूफ़ कयो वियो उन्हनि खे निअमत जे इनकार करण सां, व शिद्दत तहामुल अला मूसा अलैहिस्सलाम, ऐं सख़्तु थी वञणु उन ज़िमेदारी ॾियणु हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते, मा ला यकफ़ा, उहो जो नाहे मख़फ़ी इहा ॻाल्हि आहे। वलो ले शर्त फिल मुज़ैया, हितां खां मुसनिफ़ ॿुधाए रहियो आहे, इहो ॿुधाई त इन ऐं इज़ा ॿई मुस्तक़बिल जे लाइ ईंदा आहिनि, पर उन में फ़र्क़ु कहिड़ो आहे त इन जेको आहे उहो शक वारी जॻह ते इस्तेमालु कयो वेंदो, इज़ा जेको आहे उहो यकीन वारी जॻह ते इस्तेमालु कयो वेंदो। वरी पोइ मिसाल बि उनजा ॾिनई। हाणे वरी ॿुधाए रहियो आहे लव छाजे लाइ ईंदो आहे, चए थो लव ले शर्त फिल मुज़ैय, लव माज़ीअ में शर्त जे लाइ ईंदो आहे, वलिज़ा यलैहा फ़इल माज़ी, उन जे करे मिलंदो आहे उन सां फ़इल माज़ी। लव जो इस्तेमालु फ़इल माज़ी ते थींदो आहे, छो त उहो माज़ी जे शर्त जे लाइ ईंदो आहे। मिसाल इन जो आहे, वलो अलिमल्लाहु फ़ीहिम ख़ैरन लअस्मअहुम, ऐं जेकॾहिं ॼाणे हा अल्लाह ताला उन्हनि में भलाईअ खे त ज़रूरु ॿुधाए हा उन्हनि खे। माना इन्हनि में जेकॾहिं अल्लाह ताला भलाई का ॼाणे हा त उन्हनि खे उन्हनि जी भलाई जो बि ॿुधायो वञे हा त हीअ अव्हां में भलाई आहे, पर इहा अहिड़ी क़ौम हुई जंहिंमें का बि भलाई न हुई। जेकॾहिं उन में का भलाई हुजे हा त अल्लाह ताला उन्हनि खे भलाई जो ॿुधाए हा, त जीअं ॿुधायोमांव त लव जेको आहे इहो नफ़ी वारी माना उन मां मुराद हूंदी आहे, मतिलबु उन्हनि में अल्लाह ताला का बि भलाई न ॼाणी, यानी उन्हनि में का बि भलाई न हुई त अल्लाह ताला उन्हनि खे इतला बि न ॾिनो। जेकॾहिं हुजे हा त अल्लाह ताला इतला बि ॾिए हा। त लव जेको आहे इहो अलिम फ़इल माज़ी ते दाख़िल थियो आहे, ऐं इहो शर्त बि जेको आहे इहो माज़ीअ में, त जेकॾहिं अल्लाह ताला ॼाणे हा, इहो माज़ी आहे न, त उन्हनि खे ॿुधाए हा। वलो अलिम, जेकॾहिं अल्लाह ताला ॼाणे हा भलाई, लअस्मअहुम, त ज़रूरु उन्हनि खे ॿुधाए हा। व मिम्मा तुक़द्दम, ऐं उहो जो पोइ उते गुज़री आयो, यअलम ॿुधायो वियो त अनल मक़सूद बिज़ात मिनल जुमलत शर्तीअ, मक़सूद जेको बिज़ात हूंदो आहे जुमला शर्तीअ में, उहो जवाबु हूंदो आहे। जुमला शर्तीअ खे जॾहिं इस्तेमालु कयो वेंदो आहे न, त असुलु जेको दारो मदार हूंदो आहे कलाम जो, उहो जवाब ते हूंदो आहे।
त हुनजो असुलु जेको मक़सदु हूंदो आहे उहो जवाबु यानी शर्त जी जेका जज़ा हूंदी आहे उहा जज़ा हूंदी आहे। मिसाल तव्हां केरु चए थो त जेकॾहिं तूं इम्तिहान में पास थिए त पोइ मां तोखे 5000 इनाम ॾींदुसि, त असुलु इहो चवणु चाहे थो त मां तोखे 5000 इनाम ॾींदुसि, पर इनाम खे मुक़यद कयो अथई इम्तिहान में पास थियण सां। त असुलु मक़सदु जेको आहे उहो जज़ा आहे, ठीकु आहे। शर्त जेको आहे उहो बतौर क़ैद जे हूंदो आहे। सम्झ में आई ॻाल्हि? ॾिसो फ़ाइदा कुलता, पोइ जॾहिं तो चयो इनिस्तहद ज़ैदुन अकरमतुहु, जेकॾहिं कामयाबु थियो ज़ैद त पोइ इज़त कंदुसि मां उन जी, यानी असुलु मक़सदु इहो थो ॿुधाइणु चाहे त मां ज़ैद जी इज़त कंदुसि, पर इज़त आम हालत में न कंदुमि, ईअं न त जेॾी महिल ज़ैद आयो मां इज़त कंदोमांसि, न, जेकॾहिं ज़ैद कामयाबु थियो त पोइ मां उन जी इज़त कंदुसि। त माना ज़ैद जी कामयाबीअ सां उनखे मुअल्लक़ कयो अथई। कुन त मुख़बिरन, तूं आहीं ख़बर ॾींदड़, बेअनक त बेशक तूं सतुकरिमहु त इज़त कंदे तूं जल्द उन जी, वलाकिन फ़ी हाल हुसूल इज्तिहाद, लेकिन उन कामयाबीअ जे हासिलु थियण जी हालत में, ला फ़ी उमूमिल अहवाल, आम हालतुनि में न। त ज़ैद जी इज़त कॾहिं कई वेंदी? जॾहिं उहो कामयाबु थिए, कामयाबु थींदो त ज़ैद इज़त जो मुस्तहिक़ थींदो, कामयाबु न थींदो त पोइ ज़ैद जी इज़त बि मुतकल्लिम, छो त मुतकल्लिम चयो आहे इनिस्तहद ज़ैदुन अकरमतुहु, जेकॾहिं ज़ैद कामयाबु थियो त पोइ मां उन जी इज़त, असुलु मक़सदु जेको आहे उहो जज़ा आहे। अकरमतुहु, जज़ा जेका आहे उहा अकरमतुहु आहे। वयतफ़र्रउ अला हाज़ा, ऐं फ़राई तौर निकिरे थो इन ॻाल्हि ते त अनहा तअद्दु ख़बरियत, बेशक उनखे शुमारु कयो वेंदो आहे ख़बरी या इंशाई बे एतबार जवाब हा, उनजे जवाब जे एतबार सां। इहा हिकु अहम ॻाल्हि ॿुधाई अथई, तवजो हेॾां कयो। तरकीब में चयो वेंदो आहे न, हीउ जुमिलो शर्तियो जज़ाइयो थियो। असुल में चवे थो त इहो शर्तियो जज़ाइयो न, पर शर्त जे लाइ ॿ शयूं हूंदियूं आहिनि, या त उहो ख़बरियो हूंदो या त उहो इंशाइयो हूंदो। जेकी बि तव्हां किताब पढ़ंदो उन में जज़ाइयो न हूंदो, ठीकु आहे। या त जुमिलो ख़बरियो हूंदो या त इंशाइया हूंदो। त हाणे कीअं ख़बर पवे त हीउ जेको शर्त आहे, जुमिलो शर्ती आहे, इहो ख़बरिया आहे या इंशाइया आहे? त उहो असां ख़बर खे ॾिसंदासीं। जेकॾहिं उन जी जेकॾहिं उहा उन जज़ा खे ॾिसंदासीं असां, जेकॾहिं उन जी जज़ा बतौर ख़बर जे वाक़िअ थी आहे त चवंदासीं त इहो जुमिला ख़बरी आहे, ऐं जेकॾहिं उहा इंशा जे क़िस्मनि मंझां कंहिं मां वाक़िअ थी आहे त पोइ चवंदासीं इहो जुमिला इंशाई आहे। हाणे इन मिसाल में ॾिसो, इनिस्तहद ज़ैदुन अकरमतुहु, जेकॾहिं कामयाबु थियो ज़ैद त पोइ मां उन जी इज़त कंदुसि, इहो जुमिला शर्तिया ख़बरी आहे या जुमिला शर्तिया इंशाई आहे? इहो जुमिला शर्तिया ख़बरिया थींदो। ॾिसो, इनिस्तहद ज़ैदुन, जेकॾहिं कामयाबु थियो ज़ैद, अकरमतुहु त मां उन जी इज़त कंदुमि, इहो ख़बर ॾेई रहियो आहे त जेकॾहिं ज़ैद कामयाबु थियो त पोइ मां उन जी अकरमतुहु, इंशाई जे क़िस्मनि मंझां को क़िस्म आहे? न आहे न, त इहो ख़बरी आहे। मसलन हिते चवे इनिस्तहद ज़ैदुन अज़रिब हो, जेकॾहिं ज़ैद कामयाबु थी अचे त पोइ उनखे मार। हाणे इहो जुमिला ख़बरिया थींदो, शर्तिया थींदो या इंशाइया थींदो? इंशाइया। कीअं ख़बर पई? हा, इंशाइया अमुर इस्तेमालु थियो, यानी उन में तलब करे रहियो आहे त पोइ उनखे तूं ज़रब ॾींसि, मार ॾींसि, ठीकु आहे। त यानी जेकॾहिं ख़बर ॾियणु चाहींदो, असां जज़ा खे ॾिसंदासीं, जॾहिं जज़ा में ख़बर हूंदी त जुमिला शर्तिया ख़बरिया थींदो, जॾहिं जज़ा मंझि इंशा जे अक़सामनि मंझां को हूंदो त पोइ जुमिला ख़बरिया इंशाइया थींदो। वल्लाहु आलम हक़ीक़त।